कराची में यंग नर्सिस एसोसिएशन तरफ़ां मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। यंग नर्सिस एसोसिएशन एहतजाजी मार्च कंदे वज़ीर अला हाउस वधण जी कोशिश कई त पुलिस जी वॾी नफ़री खेनि रोके छॾियो। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री ऐं यंग नर्सिस विच में चकरनि सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। यंग नर्सिस एसोसिएशन तरफ़ां PIDC वटि धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते सिहत खाते जे एडिशनल सेक्रेटरी यंग नर्सिस अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ यंग नर्सिस वापसी कराची प्रेस क्लब ते एहतजाज जारी रखियो। उन मौक़े ते सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे यंग नर्सिस अॻवाननि चयो त धरणो ॾेई करे असीं वेही रहिया आहियूं ऐं हिन वक़्तु DC साहब साउथ SSP साहिबा ऐं हींअर एडिशनल सेक्रेटरी दादलो ज़ोरानी साहब आया आहिनि ॻाल्हि ॿोल जे लाइ ऐं ॾिसूं था त उहे छा था चवनि। असांजो हिकिड़ो ई स्टांस आहे उहो नोटिफिकेशन, जेकॾहिं नोटिफिकेशन हू खणी आया आहिनि या जारी कंदा त हीउ धरणो ख़तमु थींदो, न त ॿी सूरत में जेकॾहिं असांखे राति स्टे करिणो पियो त हिते ई स्टे कंदासूं। हुकूमत सिंध वाइदो कयो त सूमर जे ॾींहुं 12 बजे तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदो। असांजो जेको ऐलान थियल हुयो, ऐलान मुताबिक़ असां 1 बजे CM हाउस तरफ़ मार्च कयो आहे। पुलिस बदतरीन तशद्दुद कयो आहे नर्सिस ते। अञा ताईं असांजा केतिरा ई माण्हू गिरफ़्तार आहिनि, हिरासत में आहिनि। हीउ तव्हां ॾिसी सघो था ऐं असां पुरअमन आहियूं। माएँ और बहनें हैं जो रोडों पे निकली हुई हैं और हम अपना जायज़ हक लेने आए हैं। हम हक लेने के बगैर हमारा 4 टायर फार्मूला है जो हमारा कामयाब हो जाएगा तो हम कभी भी सड़कों पे नहीं निकलेंगे। हर इदारे में हर जगह पे मतलब सर्विस स्ट्रक्चर होता है, खाली हमारा इदारा है। नर्सिस के साथ ये नाइंसाफ़ी क्यों? नर्सिस को भी DDO पावर मिलना चाहिए, उनको सर्विस स्ट्रक्चर मिलना चाहिए। गवर्नमेंट का डिमांड आहे त असांखे रेगुलर कयो वञे, असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे, असांजी सैलरी इंक्रीज़ कई वञे। असां कुझु 2 सालनि खां हिकिड़ी सैलरीअ ते हिकिड़ी जॻह ते कमु कयूं पिया, असांजी सैलरी खे इंक्रीज़ कयो। मुतालबा यही है कि हमारा सर्विस स्ट्रक्चर जो है वो बनाया जाए, क्योंकि यहाँ सर्विस 20 साल हो जाती है लेकिन प्रमोशन नहीं होती है। ठीक है, और दूसरा ये कि हेल्थ अलाउंस जो है उसको परमानेंट किया जाए। 40 प्रमोशन पॉलिसी नोटिफिकेशन एडिशनल सेक्रेटरी सर्विस के बरतरफ़ करण समेत मुतालबनि जी मञता ताईं संदसि एहतजाज कराची प्रेस क्लब ते जारी रहंदो। एडिशनल सेक्रेटरी जो इहो चवणु हो त तव्हां वापसी मूव कयो प्रेस क्लब ॾांहुं, तव्हांखे 2 ॾींहंनि में नोटिफिकेशन ॾिनो वेंदो, तव्हांजा जाइज़ मुतालबा मञा वेंदा। पर यंग नर्सिस एसोसिएशन पारां उनखे इनकार कंदे चयो त जेसिताईं असांजा नोटिफिकेशन जारी न कयो वियो त एहतजाज असांजो हिते ई जारी रहंदो। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां गॾु वहीद मंगेरो, सिंध TV न्यूज़, कराची।